मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। चूंडको शहर में एक मासूम बचड़े खे पंहिंजे पीउ घोटा ॾेई मारे छॾियो। हर रोज़ ख़ुदकशियुनि जा वाक़िया कॾहिं पीउ पंहिंजो पाण खे मारे छॾे, कॾहिं पंहिंजे सॼे आक़े खे मारे छॾे। बुख अफ़लास, तंगदस्ती ऐं गुरबत जे करे हीउ सॼो हाल वञी असांजी सिंधी क़ौम जो बचो आहे। चूंडके जे बचे खे जॾहिं पंहिंजो पीउ जबलनि ॾे वठी थो वञे ऐं उनखे घुटा ॾियणु शुरू थो करे त उहो बचो चवे थो, बाबा तूं मुंहिंजो अबो हुई, तूं मुंहिंजा केॾा आंगल मञींदो हुई, तूं मूंखे शहर ॾे वठी हलंदो हुई, पंहिंजे कुल्हे ते खणंदो हुई, जेका चंपल वणंदी हुई उहा वठी ॾींदो हुई, जेका जैकेट वणंदी हुई, जेको मफलर या रुमाल मूंखे वणंदो हुयो उहो वठी ॾींदो हुई। अॼु बाबा पंहिंजे हथनि सां पाण तो मूंखे घुटा ॾेई मारी ऐं मूंसां अमड़ केॾी मोहबत कंदी आहे, अमड़ मूंसां केॾो प्यारु कंदी आहे, उनजी मोहबत जो कसम अथई, मुंहिंजी मोहबत जो कसम अथई। जॾहिं सियारे में शाम थी वेंदी आहे ऐं मूंखे ॿोकी बदल न हूंदी अजरक जी या रुमाल जी त मूंखे सॾु करे ॿोकी पाण ॿधंदो हुई। ऊन्हारे में जॾहिं मंझंदि थींदी हुई, मां ईअं घुमंदो हुउसि बग़ैर चपल जे, त बाबा मूंखे चवंदे त सिजु ॾाढो नेज़े पांध आयल आहे, सिज जी गर्मी ॾाढी तेज़ आहे, साह थो पियो निकिरे, कांव जी थी अखि निकिरे, चपल पाए बाबा मथां ॾींहं लॻी पवई। बाबा उहे नाज़ नखरा तोसां कंदो हुउसि, तूं मूंखे चुमियूं ॾींदे, तूं मूंखे भाकुर पाईंदे, तूं मूंखे प्यारु कंदे। अॼु तूं इन हथनि सां जन सां मूंखे मानी खाराईंदे, गिर मुंहिंजे वात में विझंदे, अॼु उन्हनि हथनि सां मूंखे घोटा ॾेई मारी थो। बाबा मां त तुंहिंजे मथां ॿार न आहियां, न की मां हिन धरती ते ॿार आहियां, मूं त कंहिंजो नुक़सानु बि न कयो आहे, कंहिंजो ॾोह बि न कयो आहे, पोइ मूंखे मारी छो थो। पीउ हुन वटां रहम मोकिलाए वियो, हुन वटां प्यारु मोकिलाए वियो, हुन वटां इंसानियत मोकिलाई वई। पुट चयसि, बाबा मूंखे मारेसि, भली तूं छॾी, कानून तोसां इंसाफ़ करे या न करे, अदालतूं तोखे सज़ा ॾियनि या न ॾियनि, पर जेसिताईं तूं जीअरो हूंदे तुंहिंजो ज़मीर तोखे तड़पाईंदो रहंदो, ऐं जॾहिं तूं हीअ दुनिया छॾे वेंदे त वॾो जेको ख़ालिक़े काइनात आहे न, जंहिं सभिनी खे पैदा कयो आहे, उहो ज़रूरु मूंसां इंसाफ़ कंदो। तुंहिंजी मर्ज़ी बाबा। नेठि उहो ज़ालिम सफ़ाक वहशी दरिंदे सिफ़त इंसान पंहिंजे मासूम बचड़े खे घुटा ॾेई चूंडके शहर में हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾियो। साथियों, हीअ आहे असांजे सिंध जे समाज जी सूरत हाल। या त असां मुआशी बदहाली जे करे परेशान आहियूं, या ज़हनी ऐं नफ़्सियाती मर्ज़नि में मुब्तला थी चुका आहियूं, पर इन सभिनी मुआशरे में थींदड़ बुराइनि जी ज़िमेवारी जेका आहे उहा सिंध सरकार जे मथां आइद थिए थी, ऐं सिंध सरकार जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी आहे। पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे, उन जी नियाणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, इन्हनि मक़सदनि जे ख़ातिर हिन पार्टी खे कोन फ़रोग़ ॾिनो हुयो, त उन्हनि जे वञण खां पोइ हिन पार्टी जा वारस उहे बनबा जेके हिन धरती जा ऐं धरती जे वसीलनि जा दुश्मन थींदा ऐं धरती खे खपाईंदा, उन जा वसीला खपाईंदा। अचो त साथियो, हिननि जो हुक्मरान जो घेराव कयूं। ख़ुदकुशियूं करण खां बहितर आहे, पाण खे मारण खां बहितर आहे त हिननि सां विढ़ूं, ऐं हिननि सां विढ़ंदे जिहाद वारो रस्तो अख़्तियार कयूं। बची वियासीं त गाज़ी, जेकर मरी वियासीं त शहीद। इंशा अल्लाह ताला शहादत पंहिंजो मुक़दर आहे ऐं शहीद थी मरंदासीं। महिरबानी साथियों।